जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह हसन इस्तांबुल में अज असां हिते आया हूँ हज़रत अयूब अंसारी जी दरगाह ते। रमज़ान जो जेको हिते रोज़ो खुलंदो आहे उनजे हवाले सां हीअ वीडियो ठाहियां थो पियो त हिते रोज़ो कीअं खुले थो पियो। सो मूंसां गॾु रहिजो। हज़रत अयूब अंसारी पंहिंजा असां बि सगोर आहिनि, पंहिंजे नबी साईं जा मेज़बान रही चुका आहिनि। ऐं हिते इस्तांबुल में हिननि जो आख़िरी आरामगाह आहे, दरगाह आहे। ऐं प्लस में हज़रत अयूब अंसारी खे ॿुधो अथनि त हिनखे हिते शहीद बि कयो वियो। सो अॼु जी वीडियो आहे हज़रत अयूब अंसारी रोज़े ते रमज़ान शरीफ़ जे हवाले सां त हिते कीअं था माण्हू रोज़ा खोलनि। सो अचो त गॾिजी ॾिसूं त कीअं थिए। सो दोस्तों, हज़रत अयूब अंसारी दरगाह जा तक़रीबन 2 गेट आहिनि। हिकिड़ा गेट नंबर ए आहे, ॿियो होॾां फुआरे सां गॾु गेट नंबर बी आहे। टियों गेट वरी हिन जे पुठियां आहे जेको कब्रिस्तान मां अंदरां अचे थो पियो। सो हीअ आहे हिन महिल हाल वाल। सो थोरी देरि में रोज़ो खुलंदो हिते ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त रोज़ो खुलण जो कीअं थो हिते एहतमाम थिए। हीअ मस्जिद आहे हज़रत अयूब अंसारी जी ऐं हीअ हिकिड़ो गेट आहे जिथे तव्हां मस्जिद वञो ऐं हितां साम्हूं जंहिंखे बीह तव्हां फाते पढ़णी आहे रोज़े तां त तव्हां हितां साम्हूं बीह करे यानी हाज़िरी लॻाए सघो था। हीअ आहे हज़रत अयूब अंसारी जी दरगाह जो गेट। हीअ 2 वण जेके तमामु पुराणा तारीख़ी वण आहिनि, हीअ उन दौर जा आहिनि जॾहिं हज़रत अयूब अंसारी हिते रहंदा हुआ या हिते दफ़न थिया हुआ, तॾहिं जा हीअ वण आहिनि चवनि था। मूंखे वधीक चीज ख़बर न आहे। बहरहाल सो हींअर गेट बंदि थी वियो छो त मगरिब टाइम थी वियो आहे ऐं जॾहिं निमाज़ महिल गेट बंदि थींदा आहिनि। त हिते ई सिस्टम आहे त जीअं अगरि तव्हां निमाज़ जो टाइम थी थो वञे त पोइ रोज़े जो दरवाज़ा बंदि थींदा आहिनि। सो माण्हू ॿाहिरां बीह करे हितां खां तव्हां फाते पढ़ी सघो था। अच्छा, हीअ ॿियो वण बि आहे, हीअ बि वण उन दौर तारीख़ी वण आहे सम्झो। ऐं हिते बि माण्हू हिन जे चौधारी बीह करे दुआ घुरंदा आहिनि। पोइ चवनि था त हिते साईं जन जो हुजरो हो या का अहिड़ी काशी हुई जंहिंजे करे हिते बि हीअ बि को यानी मुक़दस मुक़ाम आहे। सो हितां खां हीअ रोज़ो मुबारक आहे, तव्हांखे ॾेखारियां थो। हुतां खां माण्हू अंदरि वेंदो ऐं हितां खां माण्हू ॿाहिरि निकिरे थो पियो। सो हीअ रोज़े जो अंदरि जो आहे। हज़रत अयूब अंसारी जी मस्जिद आहे ऐं जीअं अज़ान आई यकदम नमाज़ थी वई। सो हिते माना ईअं रवाजु आहे।
सो दोस्तों अॼु जी वीडियो असांजी पूरी थी वई हज़रत अयूब अंसारी दरगाह जी हिते रोज़ो खोलियोसीं हाणे वापसि वरी पंहिंजे घर ॾे रवानगी आहे तो पंहिंजी दुआउनि में यादि कजो वॾी महिरबानी शाह हसन इस्तंबुल तुर्की मां।